अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुझा प्यारा प्यारा इस्लामी दोस्तों, अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे। आखिरी का बस वीडियो मोकिलिया, अल्लाह ताला तव्हांखे सदा सलामत रखे। इन वीडियो जो सिर्फ़ में सिर्फ़ हिकिड़ो ई मक़सदु आहे त ये वीडियो अल्हम्दुलिल्लाह अबे ऐं अमड़ जी दुआ आहे। मूंखे उस्तादनि जी ऐं मुर्शिदनि करीमनि जी दुआ आहे जो इन हद तक मां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़ानी कयां थो। हिते अल्हम्दुलिल्लाह 25 ॾींहं रहियो आहियां तव्हांजे दाली शहर में ऐं मोरे में। कॾहिं मोरे, कॾहिं नौशारे, कॾहिं दाली शहर में, कॾहिं किथे प्रोग्राम त मिलंदा आहिनि, लेकिन कॾहिं किथे बयान बि कंदा आहियूं त नातूं बि चवंदा आहियूं। इन नातुनि में या बयानात में या वसियतुनि में कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त माज़रत हिन किने को जे हाफ़िज़ अब्दुल क़दीर ताहिरीअ खे माफ़ करे छॾिजो, छो त तव्हां मूंखे माफ़ फरमाईंदो, कंहिं गुनहगार खे माफ़ फरमाईंदो त अल्लाह ताला तव्हांखे माफ़ कंदो। दोस्तों, ये बस आखिरी को वीडियो। अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे ऐं कंहिंजी बि दिलि आज़ारी थी हुजे। घणा दोस्त मूंखे ख़बर आहे त घणा दोस्त मूंखे ॾिसंदा आहिनि, लेकिन न को उहे लाइक कंदा आहिनि, न को उहे शेयर कंदा आहिनि, न को उहे कमेंट ॾींदा आहिनि। त मूंखे अफ़सोस ॾाढो ॾुख थींदो आहे त मूंखे दोस्त ॾिसनि बि था, लाइक बि कोन था ॾियनि ऐं कमेंट बि नथा ॾियनि, शेयर बि नथा कनि। शायदि मूंसां इहे नाराज़ आहिनि। त उन्हनि दोस्तनि जे लाइ ही वीडियो आहे त उन्हनि दोस्तनि खे इहो ॿुधाइणो थो चाहियां त माज़रत, मूंखां का ग़लती कभी कोताही थी हुजे, छो त ज़िंदगीअ ते बि को बि भरवसो नाहे, को केॾी महिल बि मौत अची सघे थो। सदा सलामत रहो ऐं मूंखे बि दुआ कंदा रहिजो। मां तव्हांजे हक़ में दुआ घुरंदुसि पियो ऐं तव्हां ख़ुसूस मूंखे दुआउनि में यादि रखंदा कयो। अस्सलामु अलैकुम। जॾहिं ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला वरी मुलाक़ात बि थींदी, इंशाअल्लाह दुआ में।